असी 3.1 एक्सरसाइज क्लास फर्स्ट ईयर जे प्रॉब्लम नंबर 6 या कुछ रियल सम सिखंदासीं। सम नंबर 4 सॉल्यूशन। सम नंबर 4 में ही ब ब्रैकेट ऐं ही ब ब्रैकेट लेफ्ट ऐं राइट साइड मल्टीप्लाई कंदासीं। राइट साइड के मल्टीप्लाई क्यों अगर तो हिन जो आंसर थी वेंदो एक्स स्क्वायर प्लस 3x प्लस 2। सिंपल आहे, लीनियर आहिनि, तंहिंजे करे एक्स स्क्वायर ऐं 2 ऐं 1 3 थी वेंदा। 2 खे 1 सां मल्टीप्लाई कंदासीं 2 थी वेंदो। 4x हिन सॼी ब्रैकेट सां मल्टीप्लाई कंदासीं त थी वेंदो 4x स्क्वायर माइनस 8x। 4 इंटू एक्स 4x स्क्वायर, 2 सां मल्टीप्लाई कयोसीं माइनस 8x। 1 खे बि मल्टीप्लाई कयूं हिन सां। अलजेब्राइक मल्टीप्लिकेशन तव्हां 10th ऐं 8th क्लास में सिखी आहियो अॻु में ई। एक्स माइनस एक्स माइनस इंटू माइनस प्लस 1 खे 2 सां त 2 थी वेंदो। हीउ सॼो राइट साइड ॾे खणी ईंदासीं त हिननि जूं सभिनी जूं साइन चेंज थी वेंदियूं। 0 इक्वल टू 4x स्क्वायर सेम, ही थी वेंदो 9x प्लस 2। राइट साइड जो आंसर ही लेफ्ट साइड वारो सॼो असीं हेॾे खणी ईंदासीं, थी वेंदो एक्स स्क्वायर माइनस 3x माइनस 2। ही सभु पॉजिटिव आहिनि, सभई नेगेटिव थी वेंदा, साइन चेंज थी वेंदी आहे अगरि असीं साइड चेंज कंदा आहियूं त। ही आंसर थींदो 4x स्क्वायर मां एक्स स्क्वायर वियो त थींदो 3x स्क्वायर 9x ऐं 3x माइनस 12x 2 में कैंसिल इक्वल टू 0। हितां 3x कामन आहे, 3x कामन त थी वेंदो x माइनस 4 इक्वल टू 0। इधर 3x इक्वल टू 0 और x माइनस 4 इक्वल टू 0। त हिते 3 हेॾे डिवाइड कंदासीं त x वैल्यू 0 मिली वेंदो और हेॾां ही माइनस 4 आहिनि त राइट साइड प्लस 4 थींदा, x इज़ इक्वल टू 4। तंहिंजे करे आंसर जेको मिलियो असांखे सॉल्यूशन सेट मिलियो 0 ऐं 4। क्वेश्चन नंबर 5 सॉल्यूशन। क्रॉस मल्टीप्लिकेशन कंदासीं। ही हेॾे मल्टीप्लाई कंदासीं ऐं ही हेॾे मल्टीप्लाई कंदासीं त थींदो 5 माइनस 3x इंटू 2x प्लस 6 ऐं ही हेॾे मल्टीप्लाई कंदासीं 3x प्लस 5 इंटू 3 माइनस x। मल्टीप्लाई कयूं हिन सॼी ब्रैकेट खे हिन ब्रैकेट सां मल्टीप्लाई कयूं। पहिरियां 5 मल्टीप्लाई कयूं हिन ब्रैकेट सां, 5 मल्टीप्लाई कंदासीं थींदो 10x माइनस 30 10x प्लस 30। 10x 5 6 सां त थींदो 30। हाणे 3x मल्टीप्लाई कयूं हिन ब्रैकेट सां, 3 खे हिन सां कयूं त माइनस 6x स्क्वायर माइनस इंटू प्लस माइनस 2 3 जा 6 x खे x सां त x स्क्वायर माइनस इंटू प्लस माइनस 10 खे 6 सां ज़र्ब कंदासीं 18x थी वेंदो। हिते बि ब्रैकेट ॿई मल्टीप्लाई कयूं, 3x खे हिन ब्रैकेट सां सॼी सां मल्टीप्लाई कयूं थींदो 3 खे 3 सां 9x, 3 खे x सां त माइनस 3x इंटू x स्क्वायर x इंटू x स्क्वायर। 5 खे मल्टीप्लाई कयूं हिन सां त हीअ थींदो 5 3 जा 15 प्लस इंटू माइनस माइनस 5 खे x सां 5x एड कयूं सम अप कयूं त माइनस 6x स्क्वायर ही x ऐं ही 10 ऐं 18 10x माइनस 18x 10 ऐं 18 ॿिन्ही खे एड कयूं सिंबल चेंज आहिनि त माइनस 8x ईंदो आंसर प्लस 30 इक्वल टू माइनस 3x स्क्वायर 9 प्लस 9x माइनस 5x थींदो प्लस 4x प्लस 15। ही साइड हेॾे खणी ईंदासीं छो त हिते नेगेटिव एक्स स्क्वायर आहे, हेॾे पॉज़िटिव थी वेंदो।
ही सॼी साइड सभु ही वैल्यूज़ हेॾे खणी ईंदासीं त इन्हनि सभिनी साइन चेंज थी वेंदी। इन लेफ्ट वारनि जी साइन राइट ॾे ईंदा, सभिनी चेंज थी वेंदी, हिननि जी साइन सेम रहंदी। -3x² प्लस 4x प्लस 15 ही थींदो +6x², हिते माइनस आहे त हेॾे राइट ॾे प्लस थींदो, ही बि माइनस आहे त राइट ॾे प्लस थींदो हेठि x, ही माइनस थींदो 30 प्लस आहे त न राइट ॾे माइनस थी वेंदो। आंसर थी वेंदो 6 ऐं 3 ॿई एड कंदासीं त थी वेंदो -3x प्लस 6x, 3x² प्लस 4 एंड प्लस 8 प्लस 12x, ही थींदो -15 प्लस 15 ऐं -30 त -30 बचंदो। सभिनी में 3 कॉमन आहे, 3 मल्टी डिवाइड कयूं, 3 कॉमन कढी ऐं डिवाइड करे छॾींदासीं। 0 3x² प्लस 4x -5, 3 हेॾे डिवाइड कयूं त थी वेंदो x² प्लस 4x -5। हिन जा फैक्टर्स मालूम कयूं, 0 हेॾां ऐं असां हेॾां बि लिखी सघूं था। हिन जा फैक्टर्स मालूम कयूं त फैक्टर्स थींदा x -5 x प्लस 1। हिन जा फैक्टर कढणु आसान आहिनि, लीनियर आहे त फैक्टर डायरेक्ट ई निकिरी सघनि था = 0। तव्हां हेठियनि क्लासनि में सिखी आया आहियो हिन जा फैक्टर कढणु। इधर x -5 = 0 और x + 1 = 0 त हिते x जो वैल्यू मिलंदो असांखे -5 आहे त +5 थी वेंदो राइट साइड ॾे, x = 5 और x जो वैल्यू हिते मिलंदो असांखे -1। सॉल्यूशन सेट थी वियो 5 ऐं -1। नंबर 6 LMX² प्लस m² - ln x -mn = 0। हिन खे असीं एक्सपांड करे लिखूं, यानी ही मल्टीप्लाई करे खोले लिखूं हिन खे LMX², x हिन सां मल्टीप्लाई कयूं थींदो m²x, x हिन सां मल्टीप्लाई कईसीं, x हिन सां मल्टीप्लाई कयूं थींदो ln x -mn = 0। हितां कॉमन m बि आहे x बि आहे त हितां कॉमन कढंदासीं m ऐं m ऐं x कॉमन कढंदासीं त थींदो l, x कॉमन m बि कॉमन निकिरी वई, x बि हिकु कॉमन निकिती, बाक़ी हिकु पावर x जो रहियो, प्लस m कॉमन निकिरी वई, हिकु स्क्वायर आहे तंहिंजे करे हिते सिर्फ़ु m लिखंदासीं ऐं x बि कॉमन निकिरी वई, माइनस हितां कॉमन आहे n, -n कॉमन ॿिन्ही में त थींदो lx प्लस m = 0। ॿिन्ही में कॉमन lx प्लस m आहे, lx प्लस m कॉमन थींदो mx -n = 0। ही कॉमन निकिरी वियो त बाक़ी ही हेॾां रहिया। इधर lx प्लस m = 0, ही 0 जे बराबर या ही 0 जे बराबर, और mx -n = 0। ही थींदो lx = -m, हेॾे प्लस आहे त हेॾे माइनस थी वेंदो, त x जो वैल्यू मिलंदो -m/l ऐं r हेॾां mx, हिते -m आहे त हेॾां +m थी वेंदो, n थी वेंदो, और m मल्टीप्लाई हेॾे डिवाइड में थींदो, x = n/m। त सॉल्यूशन सेट कहिड़ो मिलियो, हिकु वैल्यू ही आंसर मिलियो, ॿियो आंसर ही मिलियो। सॉल्यूशन सेट -m/l n/m। आंसर। क्वेश्चन नंबर 7 सॉल्यूशन p
p प्लस क्यू जेड स्क्वायर प्लस p प्लस 2q प्लस आर जेड प्लस q प्लस आर इक्वल टू 0। हिन खे भी असीं एक्सपाउंड करे लिखूं, खोले लिखूं, z मल्टीप्लाई कयूं जेड स्क्वायर p जेड स्क्वायर प्लस q जेड स्क्वायर हिन सां मल्टीप्लाई कयोसीं, z हिन सां मल्टीप्लाई कयूं p जेड प्लस 2q जेड प्लस आर जेड प्लस ही लिखंदासीं साॻा q प्लस आर इक्वल टू 0। p खे p वारे सां p सां गॾु लिखूं, q खे q सां गॾु लिखूं, r खे r सां गॾु लिखूं। p जेड स्क्वायर प्लस p जेड q जेड स्क्वायर प्लस q जेड प्लस आर जेड प्लस q आर जेड प्लस आर इक्वल टू 0। हिते p जेड कॉमन त थी वेंदो z प्लस 1, हिते q जेड कॉमन त थी वेंदो q प्लस 1, हिते p जेड कॉमन, हिते q जेड कॉमन, हिते सिर्फ़ q कॉमन त थी वेंदो z प्लस 1, हिते r कॉमन थी वेंदो z प्लस 1 इक्वल टू 0। हिननि सभिनी में हिन में भी z प्लस 1 ईंदो, हिननि सभिनी में z प्लस 1 कॉमन आहे, z प्लस 1 कॉमन त थी वेंदो p जेड प्लस q जेड प्लस q प्लस r इक्वल टू 0। इधर z प्लस 1 इक्वल टू 0 और p जेड प्लस q जेड प्लस q प्लस r इक्वल टू 0, या ही सॼी ब्रैकेट 0 जे बराबरि आहे या ही सॼी बराबरि आहे, तंहिंजे करे मल्टीप्लिकेशन 0 थी अचे। त हिते पहिरियों वैल्यू मिलियो असांखे z जो -1, हिते प्लस आहे त हेॾे -1 थी वेंदो राइट साइड ते, और p जेड प्लस q जेड ही ॿई हेॾे ईंदा राइट साइड ते नेगेटिव थी वेंदा, माइनस q प्लस r ॿई नेगेटिव, हितां z कॉमन आहे p प्लस q इक्वल टू माइनस q प्लस r, ही हेॾे डिवाइड थींदो, मल्टीप्लाई आहे q प्लस q p प्लस q मल्टीप्लाई हेॾे डिवाइड में थी वेंदो, त z इक्वल टू माइनस q प्लस r माइनस हिन सां मल्टीप्लाई थियल आहे सभिनी ॿिन्ही सां डिवाइड बाय p प्लस q, त सॉल्यूशन सेट थी वियो, सॉल्यूशन सेट इक्वल टू -1 या ॿियो वैल्यू ही आहे माइनस q प्लस r p प्लस q।